इहो याद रखे छॾिजां हलीमा त शामिर ज़िंदा है सिर्फ़ हलीमा खे हासिल करण जे लाइ। हलीमा ऐं शामिर हिक ॿिए जी मोहब्बत में थी विया गिरफ़्तार। ईंदड़ एपिसोड 96 में अवां ॾिसंदा त हलीमा जो सौट मीर जेको मोचड़े जो घाव गोलीअ जे निशान खां वधीक ॾींदो आहे। शामिर हलीमा सां बेपनाह मोहब्बत करे थो ऐं ॿी तरफ़ हलीमा भी शामिर सां साॻी ई मोहब्बत रखे थी। पर छा हलीमा जेको वाइदो शामिर खे ॾिनो आहे त मां पंहिंजे घर वारनि खे राज़ी कराईंदुसि त जीअं उहो असां ॿिन्हिनि जी शादी ख़ुशी ऐं रज़ामंदी सां कराइनि। जी हाँ नाज़रीन, शामिर जो हिकु अहिड़ो दुश्मन मीर जेको जेल मां आज़ादु थी निकितो आहे। मीर जंहिंजे मोचड़े जो घाव गोलीअ जे निशान खां वधीक हूंदो आहे। तकरार ड्रामे जी 96 एपिसोड में मूसा जेको जेल में आहे ऐं मूसा जो सॻो सौट मीर जेको मूसा जे घर जो दुश्मन ऐं शामिर जी मोहब्बत जो कातिल बणियो जेल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ईंदड़ एपिसोड 96 में छा तकरार ड्रामे में शामिर पंहिंजी हलीमा खे हासिल करे सघंदो या वरी हलीमा ऐं शामिर जे विच में मीर जहिड़ो शैतान पंहिंजो गोलीअ जे घाव खां वधीक घाव ॾींदड़ मोचड़ो हलाईंदो। तकरार ड्रामे जी हर एपिसोड में अवां शामिर जहिड़े बहितरीन अदाकार साईं मुनवर शाह खे ज़रूरु यादि रखंदा, छो त साईं मुनवर शाह हिन ड्रामे जो डायरेक्टर भी रहियो। साईं मुनवर शाह जहिड़ा अदाकार हिन धरतीअ ते क़िस्मत सां ॼमंदा आहिनि। हर ड्रामे जी एपिसोड अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़। इहो याद रखे छॾिजां हलीमा त शामिर ज़िंदा है सिर्फ़ हलीमा खे हासिल करण जे लाइ।